मेराज तो के जिसे मानी थियो सारो शेर सजन सुबह हानि थियो सारो बेग तुझो आहे डानी थियो पसी मलक फलक थया मसे तान नबी तुझे शान मता करे पाने नबी गोरिया बार बचा जिंदे जाने नबी तुझे शान मता या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह है दरबार निरालिया दरबार निरालिया हलो हलो लोड़े शरीफ में जिता वरे ओ सवाली न खालिया सब इश्क मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह ऐ मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थी वया मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थी वया ॾिसी मुर्शिद जी दरबार बेड़ा पार थी वया ओ ॾिसी मुर्शिद जी दरबार बेड़ा पार थी वया मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थी वया है परे परे खा फकीर दिसण आया पंजो पीर थियो साहो असुदीर जिए जिए मुर्शिद मीर चो सुभान अल्लाह है परे परे खा फकीर दिसण आया पंजो पीर थियो साहो असुदीर सभई चो हथ मथे खणी जिए जिए मुर्शिद मीर जिए जिए मुर्शिद मीर हथ मथे खणी चवरायो जिए जिए मुर्शिद मीर जिए जिए मुर्शिद मीर है लदी साजनाए सार सरशार थी वया ॾिसी मुर्शिद जी दरबार बेड़ा पार थी वया मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थी वया ओ आई उर्स वारी रात उठी रहमत जी बरसात मुर्शिद ज़ात बरकात ॾिनी सिक जी सौगात आई उर्स वारी रात उठी रहमत जी बरसात मुर्शिद ज़ात बरकात ॾिनी सिक जी सौगात बोलता गमन जा गुबार अखी चार थी वया ॾिसी मुर्शिद जी दरबार बेड़ा पार थी वया गजी चौरायो मिलियो मुर्शिद मणिया दार दीदार थी वया ओ ॾिसी दिलबर जी दरबार बेड़ा पार थी वया है ते रंग रूहानी वडो राज रब्बानी हिते रंग रूहानी वडो राज रब्बानी जिए जिए मुझो जानी आहे ॾेर जंहिंजो कानी हिते रंग रूहानी
रब्बानी जिए जिए मुझो जानी आहे देव जो रानी वावा नूर जवस्कार चमकार थी वया दिसी मुर्शिद जी दरबार बेड़ा पार थी वया मिलो मुर्शिद मणियादार दीदार थी वया माशाअल्लाह वनुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फौज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बुकुमुल्लाह सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या रसूल अल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना मौलाना महबूबना हबीबना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक सल्लल्लाहु अलैहि नारे तकबीर अल्लाहु अकबर सुस्त लगा पिया हो चुस्ता नारे तकबीर अल्लाहु अकबर नारे रिसालत या रसूल अल्लाह नारे तहकीक हक या नारे हैदरी या अली नारे पीर नमदस्तगीर ही नारा वडी रमज उनमें अजीब मोहब्बतूं अकीदा समायल है नारे तकबीर सां हर मानू अल्लाह जे मञण वारो आ गॾिजी सब को चवंदो आ त अल्लाह अकबर खबर न पवंदी आ त कहिड़ा कहिड़ा आहिनि कहिड़ा कहिड़े क़िस्म जा आहिनि पोइ वरी ॿियो नारो जॾहिं लॻंदो आ त उन में ख़बर पवंदी आ नारे रिसालत त नारे रिसालत में या रसूल अल्लाह जा हिकड़ा मुनकर आहिनि उहे ख़ामोश हूंदा आहिनि जिन पहिरियों नारो तकबीर चयो शौक़ सां नारे रिसालत ते हुननि जो बूथ ख़राब थी वियो इन करे असांखे ख़बर पवंदी आ त नारे रिसालत या रसूल अल्लाह चवण वारा कहिड़ा आहिनि उन्हनि जी टेस्ट हूंदी आ सुभान अल्लाह जॾहिं नारे रिसालत चवंदा आहियूं त इन मोहब्बत वारे जे मोहब्बत जी परख असांखे पवंदी आ दोस्तों असुल त शइ आहे ई मोहब्बत अरे मोहम्मद की मोहब्बत दीन हक की शर्त अव्वल है रही अगर इसमें खामी तो सब कुछ नामुकम्मल है अल्लाह ताला पहिरियों पहिरियों असांखे जेको दीन ॾिनो उहो नबीअ जे मोहब्बत हुई दोस्तो नमाज फर्ज थी त 12 साल नबूवत जा मक्की जिंदगी में मुस्तफा जा गुजरी विया मेराज ते विया नमाज फर्ज थी नमाज खां बाद रोज़ो जेको 2 हिजरी सन में फर्ज ज़कात 3 में हज 9 साल अड़ी तरह 21 साल मुस्तफा जे जिंदगी जा मां तव्हां के हिन तरफ ॾे वठी थो वञा त दोस्तो जे नमाज फर्ज न हुई त आखिरकार उन वक्त कहिड़ो इस्लाम हो छाखे दीन चइबो हो नमाज भी ना है रोज़ो भी ना है ज़कात भी ना है हज जिहाद भी ना है त आखिर इस्लाम छा हो त उन मां मुराद इहा है त महबूब जी मोहब्बत हुई जॾहिं उन्हनि सहाबन ते रोज़ो फर्ज न हो नमाज फर्ज न हुई त उन्हनि सहाबन जो उन वक्त इंतकाल भी थियो हूंदो विसाल बाखुदा भी थियो हूंदो पर हिकड़ा अहिड़ा सहाबी जिन नमाज न पढ़ी
तो उन्हनि जो अॻु में इंतकाल थियो, नमाज फर्ज़ बाद में थी, रोज़ो बाद में इंतकाल थियो, पर सहाबी जन्नती आ। ख़बर पई त जन्नत जो दारो मदार न नमाज ते आ, न रोज़े ते आ, न ज़कात हज ते आ, न जिहाद ते आ। जे नमाज जो दारो मदार जन्नत जो आहे त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत ते आ। सुभान अल्लाह। तंहिंजे करे दोस्तो हिन हस्तीअ खे सुञाणो। तिरमिज़ीअ जी ऐं दाऊद जी हदीस मां तव्हांजे आॾो बयान थो कयां त टे जेके असां तव्हां खां मुनकर नकीर सवाल पुछंदा त तव्हांजो रब कहिड़ो आहे, तव्हांजो दीन कहिड़ो आहे, तव्हांजो नबी कहिड़ो आहे, मा तकूल फी हक़ हाज़िर रजुल, हिन मर्द जे बारे में तुंहिंजो छा चवणो आहे? त मथनि खां मुस्तफ़ा जी ज़ात सोहणी सूरत वारो सरदार अचे बीहंदो त जेको कब्र में अंदर वियो आहे उहो नबीअ जे मोहब्बत में सॼी ज़िंदगी गुज़ारे वियो आहे त उहो ॼण हीअं चवंदो त अरे कब्र में सरकार आए तो मैं कदमों में गिरूं और अगर फरिश्ते उठाएं उनसे मैं यूं कहूं ए फरिश्तों अब में पाए नाज से क्यों उठूं, मर के पहुंचा हूं यहाँ इस दिलरुबा के वास्ते। दोस्तों बिला ताखीर जे काफ़ी इंतज़ार सैयद सोने साईं आसिफ अली शाह जेको मुंहिंजो बहितरीन दोस्त भी आहे, अगवान भी आहे, जैसा मुंहिंजूं वॾियूं वॾियूं सफ़र ऐं महफ़िलूं कयल आहिनि। वो मक्को हुजे या मदीनो, चओ सुभान अल्लाह। करबला हुजे या शाहे नजफ हुजे, सुभान अल्लाह। पर दस्तगीर जे रोज़े ते है दस्तगीर जो बचड़ो सैयद आसिफ अली शाह जेको असांजो अगवान थी 74 माण्हुनि जो अगवान थी उते हलियो ऐं जॾहिं दस्तगीर जे दर ते पहुतासीं रात जो वक़्तु हो, 11:30 टाइम थिए पियो। उतां जे खादमनि चयो त साईं तव्हां 8 जी जाइ असां वटि आहे, बाक़ी 74 माण्हू असां वटि जाइ न आहे, छो त इंडियन जा माण्हू, श्रीलंकन जा माण्हू, हिंदुस्तान जा माण्हू, बांग्लादेश जा माण्हू असांजे हिन मुसाफ़िर खाने में का जगह जाइ कान्हे, इन करे तव्हां मां 74 माण्हू न रहंदा, 8 माण्हू रही सघनि था। त साईं चयो त ईअं बि को थींदो आहे, पाकिस्तान मां अचूं गॾिजी ऐं हिते 8 रहूं ऐं बाक़ी ॿिया काज़मैन वञनि, ईअं न थींदो। मां साईं जन खे अर्ज़ु कयो त साईं सभई गॾिजी हलूं था काज़मैन, राति जा 12 था थियनि, हिते रहण जी जे इजाज़त नाहे त अचो त हाणे थकल टुटल वरी सुभाणे ईंदासीं, परीहं ईंदासीं, रोज़ रोज़ ईंदासीं। साईं मुंहिंजो चवणो कयो, थोरो अॻिते हलियासीं असां 2 भाइर पाण में गॾिजी ऐं हिक ॿिए खे चऊं पिया त शायदि दस्तगीर बादशाह पीर पंहिंजे पिण में रहणु न ॾिनो। यार हाय हाय भाऊ चयो त भाऊ बराबरि सिंध जे कुंड कुर्से में यारियूं दस्तगीर जो असां कंदा आहियूं ऐं हिते दस्तगीर जे दर ते 12 बजे जो टाइम आवेरो वक़्तु ऐं असांखे दरगाह मां कढियो थो वञे, ईअं चवंदा हिक ॿिए ॾे निहारींदा, अफ़सोस कंदा कंदा थोरो अॻिते हलियासीं त हिकिड़ो ख़ादम जेको कुंजनि जो वॾो छलो खणी ऐं भॼंदो आयो त साईं तव्हां में सैयद आसिफ अली शाह कहिड़ो आहे? वल्लाह बिल्लाह तो मां पोते निहारे मुझो सी वाहर थी वई, मदद थी वई, मीरा शाह मदद करे अची ओखी वेर लिल्लाह लग लतीफ चवे पर पासी दे पैर औलाद अली शेर कड़का मार मुरीद ते ही असा जो इश्क मोहब्बत पहची वियो ऐं असा के परेशानी खां बचायो वियो आ। सैयद आसिफ अली शाह के जो को सद थियो आ, उम्मीद ते न अध रात जो दस्तगीर असा के पंहिंजे मुसाफिर खाने में मेहमान करण थो चाहे। साईं 74 माण्हू, हेठ भी कमरा अथव, एसी कमरा अथव, मथे भी कमरा अथव, हिकिड़ो ॾींहुं त छा पर जेतिरा वणेव तेतिरा ॾींहं रहो, छो त असांखे हुकुम मथां थियो आहे त आसिफ अली शाह खे न छॾियो, उन खे रहायो इहो असांजो बचड़ो आहे, हे दस्तगीर जो बचड़ो।
सुभान अल्लाह सुभान अज रौनक अफरोज़ तव्हां जे आॾो मां दस्त बस्ता उनखे अर्ज़ कंदुसि त साईं तव्हां काफ़ी देर ताईं हिते तव्हां इंतज़ार कया आहिनि वॾनि कमनि वारा आहियो 5 मिंट बि साईं जा वॾे कम जा आहिनि अल्हम्दुलिल्लाह नाराए तकबीर नाराए रिसालत नाराए पीर सपड़ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह जो उनके जिक्र की महफिल सजाए बैठे हैं दिलों को अपने मदीना बनाए बैठे हैं तो मालिक हुस्न दी नगरी दा दीदार करा साडा हज थी वे तेरे हुस्न जमाल दी हद के नी ओ जरा पर्दा चा साडा हज थी वे पामी मुदपुर के महबूबा हथ पैर चुमा साडा हज थी वे नाशाद जैसा को बख्त को भाग लगे ओ जरा वेड़े आ साडा हज थी वे मैंने अल्लाह जड़ी सरकार नहीं ते मोहम्मद जड़ी दरबार नहीं अली जेड़ा मुख्तियार नहीं ते हुसैन जेड़ा लजपाल नहीं अली नारे हैदरी अली जेड़ा मुख्तियार नहीं ते हुसैन जेड़ा लजपाल नहीं जेंदा पंज तन नाल प्यार नहीं ओंदे कलमे ते एतबार नहीं मिली करे जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या ओ जे जे जो अली असा प्यार बई हथ मथे करे नारे हैदरी ओ जे जो मौला अली असा प्यार बई हथ मथे करे जे जो मौला अली असा प्यार बई हथ मथे ओ मथे करे मथे करे मथे करे जेके पुल ता वञणो पार बई हथ मथे करे जेके पुल ता वञणो पार बई हथ मथे करे सुभान अल्लाह ओ टिकट जन्नत जी है दरुडी दो केर दींदो कसम खुदा जो है दरवा कायनात सजिय जो काबो ओ घोट अमा खातून जो आई हसन हुसैन जो बाबो ओ अली असा जो मौला हर दम चई हणदा हूं नारे हैदरी ओ नारे हैदरी हो सबई जो या अली तवा जो जवाब दे हो सबई जो या अली हो सबई जो या अली ओ टिकट जन्नत जी है दरुडी दो पंहिंजे प्यारनि खे पाण सॾी दो पोइ को जन्नत ले तयार बई हथ मथे करे जेको जन्नत ले तयार बई हथ मथे करे
सुभान अल्लाह। जंहिंजो मौला अली सा प्यार बई हथ मथे ओ तो ता सदको वञा मां प्यारा ओ मुझा साईं लोढ़े वारा अता गणी तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ तो ता सदको वञा मां प्यारा ओ मुझा साईं लोढ़े वारा ओ दरगाह वसे शल तुंहिंजी तुझा चैनी सुबन में नारा है दरगाह वसे छल तुंहिंजी तुझा चैनी सुबन में नारा ओ तो ता सदके वञा मां प्यारा ओ मुझा साईं लोढ़े वारा ओ दरगाह वसे शल तुंहिंजी ओ तुझा चैनी सुबन में नारा ऐ दरगाह वसे शल तुंहिंजी तुझा चैनी सुबन में नारा ओ तुझे दर ते आयो सवाली इते सुभान अल्लाह चवणी आई ओ तुझे दर ते आयो सवाली वरी मोटियो कॾहिं न खाली सब लाहे छॾे मुझारा ओ मुझा साईं लोढ़े वारा ओ जो मुर्शिद दस्तगीर तंहिंखे लहर न लो अगो ओ जो सैयद दस्तगीर तंहिंखे लहर न लोडो ओ जो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोडो ओ यारी बारी करण सवाबा कटड़ू अजे लय जियर अजाबा ओ यारी बारी करण सवाबा मुलड़ू अजे लय जियर अजाबा ओ तव्हां जे लाइ छा आहे ओ जिन खंडरो वेराया खीर तंहिंखे लहर न लोडो ओ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहर न लोडो ओ जंहिंजो सैयद अता गणी तो जो भेज दस्तगी गया या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। भाई साहब थोड़ा खोल जा नूरानी यारा सुभान अल्लाह चौ सुभान अल्लाह। बड़ी हसरत गई बड़ी हसरत गई तेरे बूगे ते मथा टेक दा मर जावा ओ तेरे इश्क दा बाल के मच सोहना ओ वल सैक दा मर जावा। भाई हथ बुलंद कर जाओ सुभान अल्लाह। बंदा दूरियां दा नाल हजवा दे दा मर जावा होवे वक्त अखीर ते मुख सुगना ओ तेरा वेखदा मर जावा। बुलंदा वासा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ओ जाने जाना ओ शागे शागा जगन में तो गुंजो जवाब नागे हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा हसीन चेहरो ऐ लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नागे मुल लाए दिना यूसुफ नो खुद आप विक जांदी अखियां दी विसक लैंदी ठंड सीने च पै जांदी तक लैंदी जुलेखा जे तस्वीर मुहम्मद दी हसीन चेहरो ऐ लाल
लबड़ा ये गुलन में गुलाब नागे। बुलंद आवाज़ जो सुभान अल्लाह। महबूब जे हुस्न जी गाला जमाल तुई जो कमाल तुई जो खुदा कयो खुश फिसाल तुम जो खुदा कयो खुश फिसाल तुगी जो सदीन का साई हयात आगी सालन का साई हयात आगी घटियो न दोगो जो शबाब आगे महबूब बड़े आगे दिलदार बड़े देखे महबूब बड़े आए दिलदार बड़े देखे सब आका के कदमों में पड़े देखे हसीन चेहरो लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नागे। चौ सुभान अल्लाह। जदगी निगारी खिली खिकारी हजार दिलियों हबीब ठारी हो हजार दिलियों हबीब ठारी ओ झलक दिठी जगह मिठा आवाजी झलक दिठी जगह मिठा आवाजी हशर में उन सा हिसाब नागे। ओ जाने जाना ओ शागे शागा जगन में तो जो जवाब नागे। हसीन चेहरो लाल लबड़ा ये गुलन में गुलाब नागे। सरकार की आमद